मैं ॾाढियां सुभान अल्लाह न चए हथ भले खणी जो सुभान अल्लाह क़ुरान जो अहिड़ो आशिक़ अहिड़ी ज़ुलैखा जेका ख़ुदा जो कसम आहे त वार वार सां क़ुर्बान थींदी हुई चओ हुई न ऐं एॾी सुहिणी हुई कि भला मौलाना अब्दुर्रहमान जामी रहमतुल्लाह अलैह सुभान एॾी वॾी ॻाल्हि एॾो वॾो मुस्तफ़ा जो आशिक़ जो जॾहिं मके खां मदीने शरीफ़ ॿियो दफ़ो पियो वञे त हुज़ूर गवर्नर खे ज़ियारत कराई त जामीअ खे झल हेॾे न अचे न सुभान अल्लाह न चए न सुभान अल्लाह न चए तो वियो गवर्नर आयो अब्दुर्रहमान जामी केर चई मां चई तूं हेॾे थी बि मदीने न वेंदे चई तूं केर थींदो आहे जो मूंखे मदीने खां रोकींदे चई न वेंदे मां गवर्नर आहियां वठी जेल में विधाई काबू कयई पर राति जो गवर्नर अचे त जामी पेर उघाड़ा मथो उघाड़ो शहर मके में भी मुझे मदीने वारे मोहम्मद के सॾ पियो करे कंहिंखे सॾ पियो करे मदीने वारे न ॾाढियां सुभान अल्लाह न चए रोतो रहियो तुई सुल्तान आलम या मोहम्मद सुभान अल्लाह मुंहिंजा बाबू तूं ॿिनी जहान जो बादशाही जामी जे करे ईंदो त कड़ी कड़ी कमी थी पवंदी न आब दरिया कम न गर्दद गर्द नौशद कुंज सके हाँ गंज शाह कम न गर्दद गर्द नवाज़त मुफ़लिसे मदीने वारा जेकर सखी खज़ानो विराईंदो मुफ़लिसनि जी कतार हूंदी खज़ानो खुटंदो ई कोन जे जामी आयो त तो मोहम्मद जे फैज़ जे दरिया मां चिड़ीअ जे करे चुंब भरी त कहिड़ी कमी थींदी मूंखे मोकल ॾे त मां अचां ऐं ख़ुदा जो कसम आहे जेको बादे सबा उनखे सलाम पियो ॾिए त मुंहिंजा सलाम मोहम्मद करीम खे पहुचाइजां साईं हाओ न हेॾे तवजो कजां ऐं छा पियो चए अगर ख़ैरियतो दुनिया व उक़बा आरज़ूदारी अगर खैरियतो दुनिया व उक़बा आरज़ूदारी बदरगाश भी आओ हर्च में ख्वाही तमन्ना कुल जावीदो चए जे कॾहिं दुनिया आख़िरत जी खैरो आफ़ियत चाहिए त हर कुझु मिले दुनिया में आख़िरत में पोइ ॿिए जे दरवाज़े ते न वञ मुंहिंजे मोहम्मद जे दरवाज़े ते हली आ गवर्नर आयो ॾिठई त उभतारींदड़ घड़ियूं दहूं हे फरियाद मुस्तफा करीम के सॾ पियो करे ऐं चए पियो त सबा ओ बादे सबा जॾहिं तुंहिंजो गुज़र मदीने मां अचे त महबूब खे मुंहिंजा सलाम अर्ज़ कजां ॿुधाइजां त मूं ते महिरबानी कर वरी हिकिड़ो दफ़ो मां ते करम नवाज़ी कर खणी अॻे बि महिरबानी कई अथई वरी ॿियो दफ़ो बि करम नवाज़ी फरमा उन वीचारे खे गवर्नर खे ख़्यालु आयो दिलि लर्ज़ेस पई ॾके पई बणा हे अलाए छा करे छॾियुमि वरी सुतो त शहनशाह मदीने जी ज़ियारत करायसि महबूबा जामी रोए पियो रड़ियूं पियो करे मूंखे ॾाढो रहम आयो हुज़ूर फरमायो त मूंखे तोखां वधीक ख़बर आहे पर मां उनखे इन करे नथो अचणु ॾियां जो जेकॾहिं जामी इन जोश सां इन जज़्बे सां इन इश्क सां इन सोज़ सां मूं वटि आयो त मां मोहम्मद क़बर मुबारक खां ॿाहिरि निकिरी भाकुर पाईंदोमांसि ऐं मां क़बर खां निकिरंदुसि त क़यामत अची वेंदी इन जे करे चवां थो त हिनखे रोक कि भला पोइ फिराक में त अञा वधीक रड़ंदो इश्क जे दरिया जूं लहरियूं हूंदियूं कोन खुटंदियूं महबूबा कीअं रोकियांसि हुज़ूर फरमायो न इनखे रख मां मोहम्मद दिलि ते हथ घुमाए पोइ घुराईंदोमांसि
सुभान अल्लाह नचे ना सुभान अल्लाह नचे। और उन्हें मौलाना अब्दुर्रहमान जामी खुदा जो कसम जरा बीबी जुलेखा जी किबला हुस्न जी तारीफ़ तो लिखे मुझे वालिद सबरो मां के पढ़ाई दो पाण भी रोंदो मां भी रोंदो एरी तवज्जो कजा पर उन्नते भी हिक अब आहे जो यूसुफ दे के आशिक यूसुफ ले यार हुई च हिकड़ी जुलेखा है ना यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा है ना यूसुफ ले यार हुई ओ महबूब ले मुल्क चरियो ओ मदनी ले मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तारे आचन के दुनिया में दीवाना लगी तुझी तार क्या सही याद आया न क्या सही याद आया न काल पे बुधाई मां ये आखिरी याद थई पिरिया लो जे पिरिए कंजी ध्यान चे सुभान अल्लाह सालिह वलीब आलिम मां भी तो हथ तो वधा इन्हीं सां ताल्लुक रखो और आलिम उहे जेके आशिक आलिम उहे जन ला मदीने वारे फरमाया त क़यामत जे ॾींहुं जे आलिम मस सां क़ुरान लिखंदो आ हदीस लिखंदो आ फिक़ह लिखंदो आ मसइला लिखंदो आ साईं मौली साहब उन्हें आलिम जी मस हुजूर तो फरमाया त शहीदन जे रत सां तोरी वेंदी त आलिम जी मस शहीद जे रत खां ॻरी थी वेंदी पिरियां लो जो पिरी वली भेड़ो आलिम पढ़ाए पियो छा पियो पढ़ाए क़ाल अल्लाह क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दादिया त चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दादिया त चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या भी सलात सल्लल्लाहु मां वञा तो लाहौर जामे निज़ामिया में किबला आयो मियां ज़ैनुल आबिदीन साईं जन जो गुलाम आहे हिनखे छॾण पढ़ण जे लाइ किबला मुफ्ती अब्दुल कयूम हज़ारवी रहमतुल्लाह अलैहि जे मदरसे में अल्लाह उन जे क़ब्र ते रहमत जा मींहं वसाए चओ आमीन वॾी ख़िदमत की आले सुन्नत तो गाॾीअ में वेठा हुजूं हिकिड़े मुंहिंजे भरिसां उनखे उहो वरी वरी चए या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह तो भरिसां वरी हिकिड़ो वेठो हो हुननि मां हुननि मां जेके ख़ुश्क ॿियो कुझु नथा चऊं जंहिंजो सीनू इश्क खां ख़ाली आहे सलात पढ़ त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ॿी कॾहिं सलात यो हर रकअत जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह शिरक समझ में आयो ॻाल्हि मुने असीं त ॾिनाऊं पढ़ा त असीं मंगण वारा मुस्तफ़ा जा कड़ा पवे मुश्किल जॾहिं काई पुकारियो या रसूल अल्लाह पुकारियो या रसूल अल्लाह राजा जो पुकारियो या रसूल अल्लाह सॾे मासूम ॿारनि खे सॾे मासूम ॿारनि खे सेखारियो या रसूल अल्लाह ग़लत तो पढ़े या न पढ़ है सलाद की सलाद ही गाने हो वीचारो कुछ अणपढ़ियल आशिक हुयो किबला वरी झल घड़ी खन तो मां के पर वरी उनके ओ पर वरी चे वरी पर या रसूल अल्लाह यार वरी वरी उछतो थी पियो के बेड़ा मां चवे तो मुशरक थी विंदे हरू भरू मुशरक थी विंदे न चओ ये न चओ सलाद काने
हुन वरी मूंखे ॾिठई त ॾाढी अथसि वॾी, सो चई त यार अलाह जो नालो अथई, जे आलिम हुजी पढ़ियल हुजी त हिन कुते मां मुंहिंजी जिद छॾा। मां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कूड़ नथो कयां, मां हुनजा लफ़्ज़ थो तव्हांखे ॿुधायां। अलाह जो नालो अथई, जे पढ़ियल हुजी मौलवी हुजी त हिन कुते मां मुंहिंजी जिद छॾा। त हो छितो थियल हुजे न, वरी मूं ॾे वरियो। मां चयोमांसि दादा तो किथे पढ़ियो आहे त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बस इहा सलात दी सलात आहे ई कान, जो किथे पढ़ियो भई? त हिकिड़ी हदीस आहे मिशका शरीफ में आहे, ॿियनि किताबनि में त हुज़ूर फरमायो त निमाज़ में तव्हां हीअ सलात पढ़ो। सुभान अल्लाह कोन यार न ॾाढिया सुभान अल्लाह कान, दिलि कान ठारे जो ॾाढिया जी सुभान अल्लाह। हेॾे तवजह कजा, पढ़ियई हो हदीस, मुंहिंजो हदीस पढ़ो। चई क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां ग़लत थो पढ़ी, मां ग़लत थो पढ़ा, मां सही थो पढ़ा हदीस आहे, मां जो न ग़लत थो पढ़ी। वरी 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 पढ़, वरी पढ़ क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वरी ॿियो दफ़ो मोल साहब, वरी ॿियो दफ़ो, मां जो न ग़लत। चई न बाबा मां ख़ुदा जो कसम सही थो पढ़ा, हरू भरू मूंखे ईअं घड़ी अॻु वधो। मां चयो अॻु न, हे जेको चई थो त क़ाल रसूलुल्लाह, पोइ चई थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो छा आहे? तव्हांखे कान आई ॻाल्हि। चई थो त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा आहे? त कंध हेठि करे चई सलाद, पोइ वरी हुन चए त थुक हुजे या पाण तूं त चईंदो त सलाद आहे, मूंखे थो चई त हिन इब्राहिमी दुरूद खां सवाइ बि सलाद ई कान्हे। तूं बि ॾाढा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। परियां लोह जो पिरीं बि चए पियो त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाए पियो। कॾहिं नज़र कई त हिकिड़ी न्याणी आहे चंड जहिड़ी सम्झी, न सुभान अल्लाह, हसीन जमील ॾाढी प्यारी, परे वेठी आहे, थोरो दिलड़ा पासे में पिया अथसि, कंध झुकाए वेठी आहे, त आहे चंड जी सूरत। अल्लाह अकबर। मां तोखे ॿुधायां त अल्लाह वारा जेके आहिनि न, उन्हनि खे बि सुहिणी शइ वणंदी आहे, पर बदनीयत सां न। हेॾे मारे तवजह कजां, कोन सम्झ में कोन आई। पोइ का सुहिणी शइ जेकॾहिं ॾिसनि त चवंदा आहिनि सुभान अल्लाह। छा चवंदा आहिनि? ऐं हीअ त औरत हुई, ऐं अञा नंढी, अञा नौजवान बालिग़ न हुई। हेॾे मारे सम्झो सम्झो था इन न ॻाल्हि मुंहिंजी। ऐं के त अहिड़ा बि आशिक़ आहिनि, क़िबला साईं सोना, मां गुज़रियल साल वियुसि बदी न, उते हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, सॾिबो आहे मखदूम जी कुनी। अदा तव्हां ॾाढा सुभाणे अल्लाह थकिजी त कोन ॻायो न। मखदूम जी ॾाढा, मखदूम जी कुनी, ॾाढा अलाह जो कसम आहे, मूं सम्झो त घटि में घटि अध खां मुनू लख माण्हुनि जो हुयो। ऐं फ़क़ीर साहिब न को भत चाढ़ियो, न को देगियूं लथियूं, न को शरबत विराया विया, हर को पंहिंजे घरां मानड़ी खणी आयो, पाण ई आयो। ऐं काश हिकिड़ी मस्जिद हुजे ठहियल,
पर किबला साईं खुदा जो कसम आहे त लॻे ईअं पियो त एॾी का वॾी शख़्सियत आई आहे जो इन मुंडे लख माण्हूअ में आवाज़ न हुजे सम्झ में नथी अचे ही आहे छा पुछा कयम चऊं त इहा उन मखदूम जी कुनिया हिन मस्जिद जे भरिसां हे वाह वंदो हुयो हे अल्लाह जो वलीअ हिकु ॾींहुं इन वाह में टपो ॾेई वेंदो पे नज़र मथे खयाई औरत ते नज़र पियसि एॾी सुहिणी हुई जो निकिरी वियुसि सुभान अल्लाह बसि हिकु नज़र सुभान अल्लाह ऐं ओचिती नज़र मौली साहिब शरीयत में हा न फतवा त ॾियो न घटि में सुभाणे ॾे न को मोदी ओचिती नज़र ॾाढा चओ पुछे ख़लीफ़ा ये हेड़ी चट जड़ी सोनी औरत काॾा आई केर हुई चई कि बेला ॿी मूंखे ख़बर कान्हे हे पाड़े में जेके सैयद वेठा आहिनि मां सम्झां थो इन्हनि जे हवेली मुबारक मां निकिती आहे सादात सईदा हुन चयो जे सैयदा त पोइ इहे अखियूं ई मूंखे न खपनि पोइ अखियूं ॿई सुंबा बाहि में गरम करे अख में विझी उहे ॿई अखियूं कढी छॾियईं न सुभान अल्लाह न चयो न सुभान अल्लाह न चयो तव्हां हिकिड़ी नज़र कई साहिब ओचिती उहा बि रसूलुल्लाह जे शरीयत में वागे माप चई न उहे अखियूं ई ख़ुदा करे न हुजण जो महबूब जे बचड़नि ॾे मोह खणी विहारिया इहे कढी थो छॾियां कावन खे थो ॾियां इहे तव्हांखे खपनि ई न पर जॾहिं अखियूं कढियई अॻी नमाज़ जो टाइम हुयो हेॾे माॾे तवजह कजा घर पहुतो अञा लेटियो न त ॾिठाई त मदीने जो मीर मोहम्मद मुंहिंजे घर आयो आहे भाकुर पाए फरमाईंदा ओ मखदूम हे छा कई हे ॾाढ मुड़सी के ज़्यादती के मुंहिंजे शरीयत तोखे इजाज़त ॾिनी हुई तो ओचिती नज़र कई महबूब न जो अदब जे ख़िलाफ़ हुयो इन करे मां अखियूं कढी छॾियूं साईं फरमायो हाणे मां मोहम्मद तोखां पुछण बि आयो आहियां ऐं तो वटि रहां थो 5 नमाज़ूं इन तुंहिंजे मस्जिद में तोसां गॾु थो पढ़ां अॼोके ॾींहं ते ऐलान थो करियां जेको माण्हू इन मस्जिद में नमाज़ पढ़ंदो ॼणो न उहे 5 ई नमाज़ूं मां मोहम्मद जे पुठियां पढ़ियूं ऐं उन अक़ीदे सां माण्हू ईंदा आहिनि उहे 5 ई नमाज़ूं ते पढ़ी वेंदा आहिनि ऐं ख़ुदा जो कसम आहे त लॻंदो आहे त वाकई मदीने वारो आयो आहे सही ॻाल्हि आहे या न तोखे ॻाल्हि में ॿुधायमि पिरियां लोह जे पिरीअ जी सबक़ पढ़ाए किताब ठपे बंदि करे जी माई साहिब आहे मुंहिंजी अमड़ मुंहिंजी न्याणी नंढड़ी छाजे लाइ आई आहे छो वेठी आहे दिला रखिया वई पे चई मां इन लाइ वयसि पे पाणी भरण आहियां पिरियां लोह जी वाञाणी पर तो चयो त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे घोट मुहम्मद हीअं फरमायो असांजे सिंधी ज़ुबान में भिटाईअ बि चयो आहे मदीने जा घोट सुण मुंहिंजा सतड़ा मदीने जा घोट सुण मुंहिंजा सतड़ा मां ॿुधो तॾहिं कहिड़े घोट जूं तूं ॻाल्हियूं थो करे उहो घोट मुंहिंजे सीने में काहे पियो ॾेई रहियसि तुंहिंजी इहा सॼी ॻाल्हि ॿुधियमि रुॻो ॿुधियमि कान पर यादि करे छॾियमि जे चई त जेको किताब पढ़ियो त इहो पढ़ी ॿुधाए पोइ कुझु ॾींहं हर रोज़ ईंदी हुई हेॾे माॾे तवजह कजा पर बाबा हेॾे माॾे तवजह कजा पर ओ मुंहिंजा साईं हिकिड़े ॾींहुं कान आई ॿिए ॾींहुं 3 ॾींहं अलाह जा वलीअ वड़ाइता हूंदा आहिनि
ये न समझदा ते ये पट ते वेठा आहिनि, ये न समझदा त तगड़े ते आहिनि, इन्हनि जी नज़र तोसां हर जाइ ते गॾु आहे। मां कसम खणी चवां थो त जीअं ख़ुदा तोसां गॾु आहे ईअं रसूलुल्लाह बि तोसां गॾु आहे। जे कामिल मुर्शिद अथई त उहो बि तोसां गॾु आहे, पर जे दस्तगीर मुर्शिद अथई अथई काॾियां चयो आहे हथ वधे खां दस्तगीर मुर्शिद अथई, उहो छा थो चवे मुरीदी ला तख़फ अल्लाह रब्बी अतानी रिफ़अतन मिलतुल मनाली मुरीदी ला तख़फ वाशिन फ़ैनी अज़ूमुन क़ातिलुन इंदल क़िताली मुरीदी हिन वतिद वश्त वगनी वफल मा तशा फल इस्माली। ओ मुझा मुरीद मुबारक वसल आज़म तो मुबारक जी आमीन त चओ मुबारक तई मुझा मुरीद हौसले कजा मां वेठो आहियां वफल मा तशा जेकी वई सो कर फल इस्माली मुंहिंजो नालो मथे अथई मां न छॾींदो मां बीजा ते पाण ख़ुदा जो कसम मुंहिंजो मुरीद रहंदो न हिक हिक खे मां ॻोल्हे जन्नत में चओ सही ॻाल्हि आहे न सही आहे न सही है वड़ा वली वड़ा हितां हूंदा आहिनि वड़नि वारा हूंदा आहिनि बच्चा शागिर्द न्याड़ी अचे वेहंदी आहे हिते उहा आहे ई कान कि भला उहा सखर परिणिजी वई चओ सुभाणे अल्लाह छा थी शादी थी वई सका ॾियां चओ शादी थी वई पाण हलो सामान वरितो अथमि इनखे मां धीअ करे सॼो हुयो ॾेई था अचूं सॼी बुज़ुर्ग खे लठ हथ में पोयां जमात वते ॻोल्हींदो आहे फलाणी माई पिरियानो खां आई आहे को सुञाणे किथे आहे माण्हू चुभण बोला हले किथां आयो वते थो पुछंदो नेॾे हिकिड़ो ॿाओ निकितो टिकणो जेसि वॼेसि पई सफ़ा उन चयो आहे मुंहिंजी नुंहुं मुंहिंजे घर में चई त ॿुधाईसि त ॿाहिरि पिरियानो जो पिरी मुहम्मद इस्माइल आयो आहे ॿुधायांसि वग़ैरह पहिरें उघाड़ी रहंदी आई छा पई चवे शुक्र गॾियासीं सुपरी जेरे जान बयार वेठे जन जे वट में कोड़े थिया करार सैयद भिटाई शुक्र गॾियासीं सुपरी जेरे जान बयार वेठे जन जे वट में कोड़े थिया करार धणी करनदार पाड़ो तन पिरियन खां कदमन में किरी पियसि ओ पिरियानो जा पिरी तूं पाक ऐं माना पाक मां बानी तूं आका तूं आलिम वली मां हिंदियाणी कीअं आयो आहियां चई मुंहिंजी अम्मा मां तोखे धीअ सॼो हुयो तोखे मुबारक ॾियण आयो आहियां सामान बि खणी आयो आहियां पर घोट वठी आ ॾिसां त भलो मिलियो अथई आ ढिलो हाज़ुर क़िबला अंदरि वई घोट बि वठी आई हे अथई मुंहिंजो घोट मां हिन जी कुंवार वलीअ फरमायो अम्मा हाणे तोखे दुआ कयमि घोट बि तुंहिंजो ॾिठुमि मां वञा थो मुंहुं फेरायई इहा माई अॻियां फिरी आई क़िबला अलाह जो नालो अथई मुंहिंजो अर्ज़ड़ो ॿुध तो मूंखे चयो त घोट ॾेखार मां ॾेखारियो मां भला तूं पिरियानो जा पिरी ओ पिरियानो में जंहिं घोट जूं ॻाल्हियूं कंदो आहीं अलाह जो नालो अथई उहो मोहम्मद घोट मूंखे अॼु ॾेखार चओ वलीअ खे ताक़त आहे चओ ताक़त आहे वली आहिनि ताक़त वारा
तो साईं मुंह फेरायो माई तो के दुआ के माने वञो सा वञो न वरी ओने फिरी आए वरी ओने आखिर अल्लाह जे वली फरमायो माई अखियूं बूट घोट खे बि अखियूं बंदि करा अखियूं बंदि थियूं त ॿई था चवनि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे सखर जा वणिया गॾिया कावड़िया बणा तव्हां कलमो खणी पढ़ियो आहे हिन कुझु बि तव्हांखे कोन्हे का न करामत छा ईअं ई तव्हां कर माई थी चवे हिन खां वधीक कहिड़ी करामत थींदी अखियूं बंदि कयूंसीं त मदीनो ॾिठोसीं ऐं मदीने वारो मुहम्मद ॾिठोसीं चओ वलीअ में ताक़त आहे चओ वलीअ में ताक़त आहे वली नज़र करे तक़दीर बदिलाईंदा आहिनि इहा आख़िरी ॻाल्हि किथे ॿुधाई मां त ख़्वाजा अब्दुर रहमान सरहंदी इमाम रब्बानी मुंहिंजे मुर्शिद मुजद्दिद मुनव्वर अल सानी जो बचड़ो आयो सेवण में किथे आयो सेवण जी ॻाल्हि ॿुधायांव न अॼु हुनजो उर्स मुबारक आहे न सवेल तव्हांखे अकरम सईदी साहिब ॿुधायो त सेवण वारो बि असांजो आहे चओ कंहिंजो आहे असांजो आहे न शेख शुहाबुद्दीन सोहरवर्दीअ कलंदर कयोसि पर किताब खोले ॾिसो त मुरीद पीराण पीर गौसुल आज़म जे पोटे जो हुयो बेत कई ऐं हुनजी मुरीद थियो हुयो हुनजो बाक़ाइदे सां हेॾे मारे तवजह कजा उन शहर में वली आयो ख़्वाजा अब्दुर रहमान आलिम वली असांजे बुज़ुर्ग हुयो गुलाम मोहम्मद मलकाणी घोट चवंदो हुजे रसूलुल्लाह जे शरीयत खे का सूरत हुजे हा त सरहंदनि जी सूरत हुजे इमाम रब्बानीअ जी सूरत हुजे हा हेॾे तवजह कजा ख़्वाजा साहिब अंदरि वियो सलाम थो पढ़े अस्सलामु अलैक या अय्युहल अब्दु सालिह अस्सलामु अलैक या वली अल्लाह अस्सलामु अलैक या अहलल क़ुबूर अंदरा कलंदर क़बर मां चए थो वालेकुम अस्सलाम या वली अल्लाह ख़त्म ॾेई ॿाहिरि निकितो अॻे बादशाह जो दरवाज़ो सिर्फ़ु ओभर खां कोन सम्झ में कोन आयो कलंदर रोज़े जो दर केॾे हो ओभर सिर्फ़ु ओभर हे हाणे थिया आहिनि हर तरफ़ खां दरवाज़ा उन वक़्तु सिर्फ़ु ओभर ऐं उतर तरफ़ मस्जिद हुई ऐं ॾखिण तरफ़ सहन में धमाल वॼंदी हुई उन धमाल वारी जाइ ते हिकिड़ी औरत आहे जेका रक़ास नचे पई रक़्स पई करे ॻाए पई ऐं कई दीवाना मस्ताना उनजा फिदा पिया थियनि क़ुर्बान पिया थियनि उनजे मथां मगर माई साहिबा ॻाईंदे ऐं कॾहिं अख पटियाई त ॾिठाई त वली वञे पियो ने वलीअ ते नज़र पइजी वियसि चओ वलीअ फ़ाइदो ॾींदा आहिनि ॾींदा आहिनि यक ज़माना सोबत बावलिया ऐं क़ुर चवे थो अला खिला यौमैज़िन बाज़ुहुम लिबाज़िन अदु इल्लल मुत्तक़ीन हेॾे तवजह कजा नज़र जो पियसि त जेको ॻायई ते अलाह जो कसम आयो ॻाइण छॾे ॾिनई न सुभान अलाह नज़र पवई ख़ुदा करे त नज़र हुजई आओ न ईअं नज़र पियसि बिला तशबीह तमसील आहे जेका महबूब ते पुहर उछलाईंदी माई कंटा उछलाईंदी ईज़ाईंदी बीमार थी पई इसाल उल्टियूं थी पियसि घर खे दर ॾियारे छॾियईं त महबूब मथां अंदरि अचे पर ख़ुदा फरमाए त जिब्रील महबूब मुंहिंजो पट ते वेठो आहे दर खोल त मोहम्मद अंदरि थिए असां सदाई पत्थर आया कंडा उछलाया तकलीफ़ूं ॾिनियूं हिन ॾे आयो आहे मगर सैयद मिस्री छा चए थो
ओ सजण तूं सदाई नवाज़ीन माणियूं ऐ सजण तूं सदाई नवाज़ीन माणियूं हुई गुलहगार मगर मुस्तफा अंदर टपियो त कदमनि में किरी पई चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह न सुभान अल्लाह न चए हिन माई जा बि कहण विसरी वियो जेके अदाऊं पे कई हथ पे खयई रक्स पे कयई विसरी वियुसि ऐं निहारे हेॾे मारे तवजह कजा हिकिड़े वलीअ जी काफ़ी पढ़ाई कंहिंजी काफ़ियूं ॿुधंदा आहियो न ॿुधंदा आहियो न वली आहिनि न उन्हनि जूं काफ़ियूं उन्हनि जो कलाम बि कलाम आहे हेॾे निहारे वलीअ जी काफ़ी पढ़ियाई वली बि कहिड़ो हाफ़िज़ दीवान केरु अहिड़ो आशिक़ जंहिंते आलिमनि जूं फतवा कहिड़ी हुनजी काफ़ी पढ़ियाई मारा दर कुएं का गर्ज गुज़र नए में गर तू न में पसंदी तग़ीर कुन कज़ारा गर तू न में पसंदी तग़ीर कुन कज़ारा मतलब इन जो जवाब मियां असांजो त नेकनि सां राह रस्तो ई कोन्हे वाट ई कान्हे मां ॻायां पई रक्स पई कयां नचा पई मुंहिंजूं अदाऊं आहिनि पर तोखे नथियूं वणनि ऐं मूंखे लॻे थो त तोखे पसंदि न आहिनि गर तू न में पसंदी तग़ीर कुन कज़ारा पोइ भला मुंहिंजी तक़दीर खणी बदिला हिकिड़ो दफ़ो चयईं ॿियो दफ़ो टियों दफ़ो अल्लाह जे वलीअ रुगो ईअं कंध फेरायो त फह वञी कयईं सुभान अल्लाह न चई कल्ब मां ठका हुजनिसि अल्लाह 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 ठका कल्ब मां हुजनिसि तड़पे पई जेके मदा पे वठी भॻा वञी तेरनि ते चिमला तो पिटियो अथसि मरण में असां घणे पई छॾ पाण फरमायो वलीअ पिटींदा कोन्हे न मूंखे पाण चई गर तू न में पसंदी तग़ीर कुन कज़ारा मुंहिंजो ॻाइण मुंहिंजो रक्स ई अदा न थी वई मुंहिंजी तक़दीर बदिला असां तक़दीर बदिलायसि अॻे हंडी हुई हाणे वलीआ थी वई चओ वलीअनि में ताक़त आहे तूं बि हुज़ूर सैयदना गौसल आज़म जो मुरीद आहीं अक़ीदो पको हुजे फ़ाइदो थी वियो अक़ीदो पको न हूंदे कोन फ़ाइदो भली पियो हराम जो खणी को फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं अक़ीदो हुजे जंहिं कामिल मुर्शिद वटि अची त सम्झ त हिन मुंहिंजे मुर्शिद जो हथ रसूलुल्लाह जे हथ में आहे हुज़ूर गौसल आज़म जो मुरीद आहीं त पोइ बेड़ा ई पार क़ुर चए थो अल अखिल्लाह यौमइज़िन बाज़ुहुम लिबाज़िन अदुव्व इल्लल मुत्तक़ीन ॿिया कम कोन ईंदे दोस्त दुश्मन थी वेंदे मगर वलीअ जिथे किथे कम ईंदे साईं जो कॾहिं मुंहिंजे सोणे दाता जो उर्स थो मल्हाए कॾहिं ख़्वाजा ग़रीब नवाज़ जो उर्स थो मल्हाए आओ न कॾहिं हुज़ूर सैयदना गौसल आज़म जो उर्स थो मल्हाए कॾहिं सोणे ग़ुलाम मुर्तज़ा शाह घोट जो थो उर्स मल्हाए इहे मुफ़्त में न हूंदा आहिनि इहे इन लाइ हूंदा आहिनि त ग़ुलाम अचनि महूअ जा उम्मती अचनि त वली पंहिंजे उर्स में ईंदो आहे हिन जमात जो नातो हुन वलीअ सां गॾु वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन
हाणे दुआ जिना साईं खे दरख़्वास्त आहे उहे फरमाए छॾींदा ऐं हथला साईं खणनि त असां लही पऊं हाँ आख़िर में माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह